शदादकोट लॻ ॻोठ अंग में बबर बिरादरी जे बासरनि जी ज़्यादतियूं ऐं ज़बरदस्ती लॾाइण ख़िलाफ़ चिंजणी बिरादरी जो औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहरो। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो। चिंजणी बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि मुसामात कमाल खातून, मुसामात गुलां खातून, गुल मोहम्मद, शेर खान, मुनीर अहमद, मोहम्मद नवाज़ चिंजणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया वारनि अॻियां दाईंदे चयो त बबर बिरादरी जे बख्शल बबर, रफ़ीक बबर, शफ़ीक बबर असांखे मौतमार धमकियूं ॾेई तशदुद करे अंग भरिसां टांवरी जे कड़ तां असांखे ज़बरदस्ती लॾाए रहियो आहे। असां 23 सालनि खां वठी हिते रहूं था, पर ही बासर असांजे पीअण जो पाणी बि बंदि करे छॾियो आहे। केतिरा ई भेरा पुलिस खां गिरफ़्तार कराए धमकियूं ॾियनि था। हुननि चयो त बबर बिरादरी जे बख्शल वारी धुर असांजे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद करे मोहम्मद नवाज़ चिंजणी खे तशदुद जो निशानो बणायो। अॻवाननि चयो त असां वधनि जी ज़मीन ते वेठा आहियूं, पर बबर बिरादरी जे माण्हुनि असां मथां ज़ुल्म करे रहिया आहिनि। थाणे जो पुलिस बबरनि जी धुर बणियल आहे। हुननि सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कंबर शदादकोट खां घुर कई आहे त असां मथां बबर बिरादरी जे बासरनि जे ज़ुल्म जो नोटिस वठी बबर बिरादरी जे बासर माण्हुनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो। अॼु बि हिकिड़ो घर अॼु बि छोकिरे खे ज़ोरी खणी पिया वञनि, छो पिया खणी वञनि? त बनी जो मामिलो आहे। हो चवनि था हितां लॾे वञो, बनी असांजो आहे, वधण जो न आहे। हाणे इन ते पोइ दग वठी रस्ते ते हर हुन सां विढ़नि था, हर हुन सां। मां अचां पियो रस्ते ते, पाण पी रहिया, माई खे मोकिलियऊं, तूं वञी हिन सां विढ़, मुंहिंजो टोपी बि लाथई, ऐं ॿ हिन जा भाटिया उहे बि मां सां विढ़िया। हाणे और त असांखे छो था तंग कनि? जॾहिं मालिकिन असांखे बनी ॾिनी आहे, सरकारी टुकड़े ते असां वेठा आहियूं। इन्हनि जो त बनी न आहे, इन्हनि जो कोई खातो आहे, उन्हनि जो खातो हुजे या कासे बनी आहे वधे जो। भेड़ खे सभु नर मादी अची मुंहिंजे भाउ सां विढ़िया, मां सां विढ़िया, असांजे मुंहिंजे घर वारे सां विढ़िया। असांखे पाणी दानी बंदि कयो, असां दर बंदि कयो, ज़ुल्म असां सां कयो अथनि। पुलिस कार, मुख़्तियार कार, कोर्टर कुझु बि नथा करनि। सॼो ॾींहुं बच कर बाबा 2-2 लख रुपया कुझु नथा। असांजी मामिलो आहे अदा इहा ज़मीन असांजी आहे, ॻोठ बि असांजो ई आहे, असां वधा आहियूं। ॻोठ असांजो आहे, पूरी दुनिया खे ख़बर आहे। वधनि जो ॻोठ आहे ऐं ज़मीनदार बि वधा आहिनि। बाक़ी जेको आहे सो हे आहिनि ॾाढा ई था कनि, हरू भरू बि माना असांखे तंग कनि था। रोडनि ते माण्हू, रस्तनि ते माण्हू, हिननि जे घरनि ते पाणी छॾनि था, हिननि सां नाजाइज़ वॾियूं था कनि, हिननि जे घरनि में घिरी आहे। सिविल बि असां, सिविल जो बि आहे, असां वटि ऑर्डर बि आहे। पुलिस B सेक्शन खे असां बिल्कुलु चयो अथासीं, B सेक्शन हुननि जी धुर लॻी पई आहे। B सेक्शन असांजी कुझु बि नथी ॿुधे। छाजे करे हुननि जी धुर लॻी पई आहे? बाबा हाणे उहा ख़बर, उन्हनि खे को पैसा था खाइनि बि ख़ुदा खे ख़बर। बाक़ी B सेक्शन असांजो कुझु बि को बि माना हिमल ताईं को बि असांजी कंहिं दरख़्वास्त ते अमल न कयो ताईं। एक्शन खणे कोर्ट में ड्यूटी अथसि, शदादकोट में। बख्शल जो पुटु आहे, शफ़ीक नालो अथसि। उहो वर्दी पाए करे नलको पटे जर हिननि जो बंदि करे वरी हिननि खे मौत मार धमकी ॾिनी त असां तव्हांखे मारींदासीं, वात में कुआरियूं हणंदासीं, हीअं कंदासीं, हीअं कंदासीं। धमकियूं शफ़ीक ई ॾे पियो, हमलो करे आयो 2-3 दफ़ा। बख्शल